अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ ख़ूबसूरत गुज़ार खणी आयो आहियां सुर उमर मारी मां। गुज़ार हिन रीति आहे, रांदि जो मिटी काठ जी कर सदा इहा ज़ात न रहंदई। रांदि जो मिटी काठ जी कर सदा इहा ज़ात न रहंदई। साईं गुज़ार हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधायूं था, रांदि जो मिटी काठ जी कर सदा इहा ज़ात न रहंदई। हाणे अचूं था गुज़ार जी भंजणी तरफ़। रांदि जो आहे ॾिसण, मिटीअ जी आहे वारी, काठ जी आहे अख, ज़ात आहे क़ाइम खानी। ऐं मारवी थी उमिरि खे चवे, ॾिसण वारी अख कर सदा इहा क़ाइम खानी न रहंदई। ॾिसण वारी अख कर सदा इहा क़ाइम खानी न रहंदई। इहा हुई अॼु जी गुज़ार। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदी। मुंहिंजे हिन मिठा खान चैनल के दोस्तों लाइक सब्सक्राइब बेल आइकन खे प्रेस ज़रूरु कंदा। कमेंट्स में ज़रूरु असांखे राय पंहिंजी ॾींदा त असां जूं गुज़ारतूं तव्हांखे कीअं थियूं लॻनि। सो तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत।